जे करे जो अल्लाह खां जरी माफ़ी घुरबी आ त रब करीम सभई गुनाह बख्शे छॾींदो आ। इन्नहु हुवल गफूरुर रहीम। इन्हीअ जे करे जो अल्लाह जी ज़ात बाबरकात गफूर याने माफ़ करण वारो, रहीम माना रहम करण वारो भी आहे। मौलवी साहब खे ईअं चवण खपे, हा अदा 99 खून क्या थी ना, परवाह न करवे अल्लाह से को माफी घुर माफ कर दी। पर मौलवी साहब खे भी कयो कुटिया तो चेस्तड़े खबीस 99 खून करे वरी हाणे माफी ला हलियो। 99 खून क्या थी सो खुदा तो के बख्शी दो उसी मुझे कमरे में। वो खूनी तो हुयो न चिमोल साहब 99 खून कौन बख्शींदो च न चिमला जे 99 न बख्शींदो तो 100 भी कौन बख्शींदो। माशाअल्लाह करे मौलवी साहब के पूरो के कि हाणे 100 तो पूरो थियो जे 99 न बख्शई तो 100 भी उते हुजे। भला जेके 99 बख्शई तो पोइ 100 वारो भी बख्शे छॾींदो। सुभान अल्लाह चओ त अॻिते हलूं ज़ोर सां। जमल मुंहिंजा दोस्त थी 100 खून करे ॿाहिरि निकितो आ। हिकिड़ो साम्हूं तव्हां जहिड़ो माण्हू गॾिजी वियो, ॾिठई तलवार खे ताज़ी ताज़ी रत लॻी पई आ। पुछई सदा ॾे ख़बर काॾे वेहे। चई वयोसि मौलवी साहब खां मसइलो पुछण। मौलवी साहब मूंखे अढंगी वर्दी ॾिनी, दड़का ॾिना ऐं मूंखे चई त अल्लाह सही 99 खून कोन बख्शींदो आ। त जेकरे मूं दिल में चयो जेकरे 99 न बख्शींदो त 100 बि हुन सां गॾु। सो मौलवीअ खे ढेर कयूं, 100 पूरो कयूं, वञा थो पियो। हुन चयोसि यार तो त ग़लति कयो, आलिम माण्हू उनखे तू 100 ते इते वञी पूरो करे छॾी कि बस बस मूंखे कावड़ थी वई। हुन मूंसां सुहिणो न ॻाल्हायो, सुठो ॻाल्हाए हा त मां जेकर हुनखे कोन मारिया हा। उन शख़्स चयुसि मां ॾस ॼाए। चई हा। चई फलाणे ॻोठ में हिकिड़ो अल्लाह जो वली वेठो आ। इहा सुभान अल्लाह कम जी न आहे। वलियन खे मञण वारा ज़ोर सां सुभान अल्लाह। फलाणे ॻोठ में अल्लाह जो वली थो रही, उन खुदा जे वली वटि वञो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे वलियन वटि जेको वेंदो आ उन जे लाइ अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे महिरबानी जो दरवाज़ो खोलींदो आ। उन्हीं खुदा जे वली खां वञी पुछ, उन जी सोबत में रहो, वो तो के एड़ो ॾस ॾसींदो जो इंशाअल्लाह ताला तो जा ये 100 गुनाह क़त्ल वारा भी बख्शजी वेंदा। ओ कातिल रवानो थियो, कहॾे रवानो थियो? चो अल्लाह जे वली ॾे। चओ काॾे रवानो थियो? अल्लाह जे वली ॾे रवानो थियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अञा कुछ टाइम थोड़ो हलियो हो। अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालहू मलकुल मौत खे फरमायो, ओ मलकुल मौत जे जी मुंहिंजा रब इन्हीअ जे 100 क़त्ल कया हन, इन्हीअ जो साह कढ। हाणे इन जी हयाती पूरी आहे, खे मार। मलकुल मौत आयो, उन्हीं रस्ते वींदे वींदे हुन जो साह कढई। मलकुल मौत जो कम रुगो साह कढण, पर उन साह खे वरी ॿिया मलाइका हिकिड़ा अज़ाब वारा जेके दोज़ख ॾे खणी वेंदा आहिनि, ॿिया वरी सवाब वारा जेके जन्नत ॾे खणी वेंदा आहिनि। मलकुल मौत त हुन जो साह कढियो, पर ॿई मलाइका अज़ाब वारा भी आया, सवाब वारा भी आया। अज़ाब वारा चवनि पिया हिन जो रूह असांखे ॾियो, हिननि 100 खून कयो आहे, 100 हिन खे दोज़ख में विझंदासे। वरी हो जेके सवाब वारा मलाइक चवनि पिया त न बराबर हिन 100 खून त कया हा, पर पिशेमान थी अल्लाह जे वली ॾे रवानो थियो हुयो। त
तांजे करे अल्लाह जे रहमत दे वयो पे अल्लाह जी रहमत दे जो को वींदो आ त के माफी मिलंदी आ तांजे करे असां हिन जो रूह जन्नत ॾे खणी वेंदासीं हाणे ॿिन्ही मलाइकनि में जहिड़ो फैसलो केरु करे जो अल्लाह फैसलो केरु कंदो बाबा ॿई मलाइक ख़ुदा जी दरगाह में विया मुंहिंजा मौला तोखे सभु ख़बर आहे हिन 100 खून कया हा आखिरी खून आलिम जो कयई हिन जो सूद साह तो कढियो आ हिन खे असां दोज़ख ॾे खणी वेंदासीं ॿियनि मलाइकनि जो मौला पिशेमान थियो हो पंहिंजे गुनाहनि ते नादिम हो तुंहिंजी रहमत ॾे पे वियो पोइ हिनखे मौक़ो न मिलियो जो हुन जो रूह निकिरी वियो अञा पहुतो कोन पर इरादो इहो तंहिंजे करे असांजी मर्ज़ी आहे त असां जेके हवाले इहो रूह कर त असां हिनखे जन्नत ॾे खणी वेंदा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फैसलो फरमायो ॿुध त ॿुधायां चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह खुली खुली चओ सुभान अल्लाह मुझा दोस्तों अदीजो अल्लाह पाक जल्ल जलालु अमन वालो इरशाद फरमायो ओ मलाइका जह जाए ते न 100 खून पूरा कया यानी जह जाए ते आलिम खे मारियई उन जाए खां उन अल्लाह जे वलीअ जे रस्ते ते विच खे मापियो छा कयो माप कयो जे कॾहिं वलीअ खां परे या थोड़ो पंधु करे कत्ल करे थोड़ो पंधु कयो थई वली अञा परे या यो मां अल्लाह जे रहमत खां परे या इनके दोज़ख ॾे वठी वञो पर जे घणो पंधु करे वयो वा त गुनाहन वारी जाइ खां हली घणो पंधु कयो थई ऐं मुंहिंजे वलीअ खे वेझो थियो वा पोइ जाथे मुंहिंजो वली वेझो हूंदो वा उन वेझी रहमत वारी जाइ खे वेझो पहुतो वा त वो माप कयो त मां अल्लाह जी ज़ात उन वलीअ जे सदके हुनखे जन्नत ॾींदोसांस हिरणे हारियो बा हाजी रज़ा मोहम्मद मौला बख्श दावत आया हो मां तव्हां खां पुछां थो त जो ख़बर ॻाल्हायो चुप न कजो ॿिली अल्लाह साईं खे ख़बर कान्हे छा जो पियो माप पियो कराए त केतिरो पंधु कयो अथई केतिरो बाक़ी बचो आयो अल्लाह खे इल्म हुयो या न ज़मीनूं त मापीदार असांजा तपेदार हां उनके खबर काने बाबू जी बनी आहे मुखे मापे दे मुंहिंजी बनी काथे आहे नजी काथे आ पो सरकारी रिकॉर्ड खणी अची तुंहिंजी बि बनी मापी दो आ हुनजी बाबा तुंहिंजी हिते दंग आ तुंहिंजो हिते दंग आ हाणे अल्लाह खे त सभु ख़बर आ त उन केतिरो पंधु कयो आ केतिरो पंधु बाक़ी आ पो मलाइकनि खे छो पियो त मापियो इन्हीअ में हिकमत आ कहिड़ी अल्लाह ताला असां तव्हां खे सेखारे थो बुधाए थो त मां अल्लाह खे ख़बर त आहे पर माप इन्हीअ जे करे थो करायां जो जहान खे ख़बर पए त मुंहिंजे दोस्त खे जेकॾहिं थोरो बि वेझो हूंदो आहे त मां उनखे माफ़ कंदो आहियां मलाइकन जमल ज़मीन के मापण शुरू हेरे निहार जो जब मलाइकन ज़मीन के मापण शुरू कयो ते हे 10 वारी ज़मीन जाथे 100 माण्हू पूरा करे मारिया हई उनखे अल्लाह चयो ज़मीन मुझो चवण थी तू सोड़ तू वेकरी थी वञ वेकरी वडी थी वञ ऐं जेका वलीअ वारे पासे वारी ज़मीन ही उनखे खुदा चयो तू सोढ़ी थी वञ हेठ पाण खे सुकड़जी वञ सोढ़ो बणाए मलाइकन जो मापियो त विच खां हिकड़ी गिराठ छा चवंदा हो गिरडाठ चवंदा हो बाड़ी चवंदा हो छा चवंदा गिरठ विर्थ है विर्था हे बी शया ही बी शया ही चाहे हे विर्थ मलाइकन जो मापियो त जाथे मारियो हई माण्हू उनी मारण वारे विच खां अल्लाह जे वली ॾे हिकड़ी विर्थ वधी पियो
अल्लाह तबारक व तआला मलाइकन खे चयो हे त व्यर्थ वधियो आ, पर जे हिकड़ो इंच भी वधे हा त मुझे यार ॾे वेझो ऐं मां अल्लाह जी ज़ात इन खे माफ़ करे छॾियां हा, पर हे त व्यर्थ जेतिरो वधी वियो आ, तंहिंजे करे हिन मुंहिंजे बाने जे रूह खे जन्नतुल फिरदौस ॾे खणी वञो। ज़ोर सां सुभान अल्लाह। हाणे तव्हां खां मां पुछां थो, ॻाल्हाइजो ॿिली महिरबानी करे, त अल्लाह वारनि जे सोहबत में फ़ाइदो आहे या नुक़सान आहे? ॾाढे ॻाल्हाए, अल्लाह वारा फ़ाइदो ॾियनि था या नुक़सान? पोइ मुला छो छिता थिया आहिनि? ख़ुदा फिटायो। पीरनि में छा आहे, वलियनि में छा आहे, दरवेशनि में छा आहे? बस सब कुछ अल्लाह आहे बाबा। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह तो सब कुछ आहे, पर हू बि अल्लाह वारा आहिनि। एॾे निहारियो, जंहिं वटि सीमेंट हूंदो आहे उनखे छा चवंदा हो? सीमेंट वारो। छा चवंदो आहे बाबा? जंहिं वटि कपिड़ो हूंदो आहे उनखे छा चवंदा हो? ॾाढे ॻाल्हाईंदा हलो, नथा ॻाल्हायो त बस मां बस थो कयां। कलाक थी वियो आहे। हा साईं, इलाही ॾींहं आया आहिनि त माना मां रुॻो वेठो ॻाल्हायां, तव्हां न ॻाल्हाईंदव, तव्हां बि ॻाल्हायो न। माशाअल्लाह, तव्हां त चई छॾियो कलाक, पर मूंखां पुछो त मुंहिंजी कहिड़ी हालत आहे? आमीन आमीन, दुआ कजो, दुआ कजो। मुंहिंजा सोना, ही विच ते सोणो साईं सैयद असांजो नूर अली शाह हो, जे रोज सुबुह शाम पे फोन कया त साईं हाजी रज़ा मोहम्मद वारनि जी ख़ैरात आहे, यारी शरीफा, मौला बश्तो चवे तव्हां अचो। हकीकत में मां हिन तव्हांजे मुल्क जो सफ़र करणु छॾे ॾिनो। कावड़ कान्हे, गुस्सो कोन्हे, कहते नाराज़ कोन आहियां। असल छा आहे त मां पंहिंजे उम्र जी तक़ाज़ा जे करे, जेका मुंहिंजी हाणे उम्र आहे न साईं, इहा मुंहिंजी उम्र एॾो लंबो सफ़र। सुबुह जो हलिया आहियूं माशाअल्लाह सुभान अल्लाह, 11:30 हलिया आहियूं, हिते तव्हां वटि 10 बजे पहुता आहियूं। बुजुर्गो शहर में थोरो कराची रोड ते असां हिकिड़ी होटल ते मंझंदि जी बुख लॻी, 2-3 मानियूं खाधियूंसूं, चांहि बि कान पीतीसूं, पाणी बि कोन बस पीतोसूं। इहो ईअं भॼंदा सांझी निमाज़ अची पढ़ी आहे हब में, उतां तव्हां वटि पहुताऊं। हक़ीक़त में नाराज़ न थियो, कावड़ न कजो, ऐं इहो बि दिलि मां कढी छॾियो त को मां कंहिं ते नाराज़ आहियां, न। तव्हां सुन्नत जमायत जा मुंहिंजे अखियुनि जा नूर आहियो, तव्हां असांजे दिल जा हीअं जा हार आहियो। अव्हां खे ॾिसंदा आहियूं, असांजी दिलि ख़ुशि थी पवंदी आहे। ईअं अव्हां जे ॾिसण सां तव्हां खे मां ठरी पवंदो आहियां, पर मजबूरी आहे। उन मजबूरी जे करे 12-12, 14-14 कलाक सफ़र जवानी में त माण्हू करे सघे थो, पर हाणे हीअ उमिरि न आहे। तंहिंजे करे जेकॾहिं अचूं त सुभान अल्लाह, जे न अचूं त नाराज़ न थींदा कयो। सलात पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सैयदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। बाबा अल्लाह सही खे असां त मञींदा आहियूं न बाबा, असां खे त बाबा अल्लाह पीरन फ़कीरन अल्लाह अल्लाह। अरे बेवकूफ़, अल्लाह से के केर नथो मञे। तव्हां जे गुमान में माना असां अल्लाह जा मुनकिर आहियूं। तव्हां जे ख़्याल में तव्हां मुवाहिद पुट आहियो, बाक़ी असां जेके से मुशरिक आहियूं। अव्हां दीन सिखिया हो, असां माना सब नऊज़ बिल्लाह न। असांजो अक़ीदो आहे सीमेंट वारे खे छा चइबो आहे? सीमेंट वारो। चूने वारो छा खे चइबो आहे? चूने वारो। जंहिं वटि कपिड़ो हुजे उनखे छा चइबो आहे? लोह वारे खे छा चइबो आहे? सिरुन वारे खे छा चइबो आहे? ईअं चवंदा हो न बाबा।
ऐं जंहिं वटि अल्लाह मिले उनखे छा चइबो? अल्लाह वारा। छा चइबो तनखे? असां त उन्हीं अल्लाह जे बाननि जा तालिब आहियूं। उहे अल्लाह जो ॾस था ॾियनि पिया। उहे अल्लाह जे वलीयनि बि असांखे अल्लाह ॾसियो आहे, असांखे मंदर कोन ॾसियो अथनि, असांखे मढ़ी कान ॾसी अथनि, असांखे मुजादा बुत परस्ती कान सेखारी अथनि। उन अल्लाह जे वलीयनि असांखे नमाज़, रोज़ो, ज़िक्र, हज, ज़कात सेखारी आहे। उन अल्लाह जे बाननि असांखे क़ुरान, हदीस, दीन, ईमान सेखारियो आहे। बाक़ी तव्हां ठेकेदार हो अल्लाह सही जा न, असांजो अक़ीदो आहे। मिट्टीअ मां आदम जो जिस्म कहें बनायो, बिना पियो जे पैदा ईसा कहें करायो। फिरौन जे झोलीअ में मूसा कहें न पायो, फिरौन जे झोलीअ में मूसा कहें न पायो। ज़मीन जे तख्ते ते नबी कहे घुराया, सो अल्लाह 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 आ। सो केरा चो अल्लाह 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 आ बना है। फलक अर्श कुर्सी ज़मी कहे बनाया, सो अल्लाह 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 आ। फलक अर्श कुर्सी, सुभान अल्लाह, जोर से सुभान अल्लाह। कत्यूं कुत्ते बतारा कया कहे जे रोशन, बिना वटे कपह जे बिना रमज़ रोगन। हे तव्हांजी बत्ती बरे थी पर जनरेटर हले थो, जनरेटर में तेल वा त मुजादा बत्ती भी आहे, पर जे तेल खत्म थी वञे त रोशनी खत्म थी वेंदी। ऐं तेल बि तॾहिं मिलंदो जॾहिं पैसा हूंदई, जे पैसा न हूंदई त तेल बि कोन मिलंदो, तेल बि कोन मिलंदो त बत्ती बि कान ॿरंदी। वाह मुंहिंजा मौला तुंहिंजी ज़ात तां कुर्बान वञा। किरोड़े साल गुज़री विया, सिज चंड तारा रोशन न को उनमें तेल आ, न को वट्या, न को उनमें को पेट्रोल आ, न को उनमें मुंहिंजा ख़ालिक तो को गैस विधो आ। इएं पाण ई जहान रोशन लॻो पियो आ। सुभान अल्लाह, ज़ोर सां। कत्यूं कुते बतारा कया कहीं जे रोशन, बिना वटे कपह जे बिना रमज़ रोगन। सभिल के सरचाए ॾिसे की न ॾोहन, सभिल के सरचाए। सुभान अल्लाह। कॾहिं अल्लाह से असांजे ॾोहन खे ॾिसी मानी बंदि कई आहे? कॾहिं अल्लाह से सिज जी रोशनी असां तां ख़त्म कई आहे? कॾहिं मुंदू मौसमू गर्मी सर्दी खे ख़ुदा मटायो आहे? कॾहिं ज़मीन मां पाणी खे खुश्क कयो आहे? न, असांजे गुनाहनि खे ॾिसे ई कोन थो पियो थो महिरबानी करे। कत्यूं कुते बतारा कया कहीं जे रोशन, बिना वटे कपह जे बिना रमज़ रोगन। सभिल खे सरचाए ॾिसे की न ॾोहन, सभिल खे सरचाए ॾिसे की न ॾोहन। ज़मीन जे तख्ते ते नबी कहे घुराया, सो अल्लाह 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 आ। फलक अर्श कुर्सी ज़मी कहे बनाया, सो अल्लाह अल्लाह
अल्लाह फलक अर्श कुर्सी सुभान अल्लाह। लखे सवे सदियूं गुज़री वियो ज़मानो बंदोबस्त सां थो हले कारखानो। फर्क आयो आ ॻाल्हायो बाबा को फर्क आयो आ। लखे सवे सदियूं गुज़री वियो ज़मानो बंदोबस्त सां थो हले कारखानो। सायो कर मुसलमान छॾे ॾे बहानो सायो कर मुसलमान छॾे ॾे बहानो। लखे कहे जियारा लखे कहे माराया सो अल्लाह 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 आ। फलक अर्श कुर्सी जमी कहे बनाया सो अल्लाह 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 आ। हथ मथे खणो जेको थकजी पियो आ सभिनी खयो। अब हथ मथे खयो बाबा हलूं या बस कयूं ॿुधंदव या बस कजे। छा असीं अल्लाह खे मञूं था या न? ॻाल्हायो 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 असीं ख़ुदा खे मञूं था या न? असो अल्लाह से जो तो शान बयान था क्यों पिया असां सब कुछ तो अल्लाह जे हथ में आ। पर अल्लाह पाक जी ज़ात इहो भी चयो आ न त मां पंहिंजे दोस्तन खे भी ताकत ॾींदो आहियां। छा कंदो आहियां? पंहिंजे बानन खे कुवत ॾींदो आहियां ताकत ॾींदो आहियां। मुंहिंजा दोस्तो ही चवंदा आहिनि त क़यामत में पीर फ़कीर वली तव्हांजो साथ कोन ॾींदा। ग़लति था चवनि ग़लति था चवनि ग़लति था चवनि। अचो त मां तव्हांखे अल्लाह जो क़ुरान ॿुधायां। सुभान अल्लाह चओ त ॿुधायां। ही था चवनि त पीर फ़कीर वली कुझु कम न ॾींदा। ॿुधो अल्लाह ताला फरमाए थो अल अखिल्ला यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्व इल्लल मुत्तक़ीन। कुरान पाक में अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो आ त दुनिया जा दोस्त जन जूं पाण में दुनिया में यारियूं हूंदियूं उहे क़यामत जे ॾिहाड़े हिक ॿिए खां बेज़ार थी वेंदा। केरु कंहिंजो साथ कोन ॾींदो। को दोस्त कंहिं दोस्त जे वेझो कोन ईंदो। अल अखिल्ला माना खलील दोस्त अखिल्ला बादुहुम लिबादिन अदुव्व जा दुख मुखालिफती बीहंदा में जो साथ कोन ॾींदा। अल अखिल्ला यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्व इहे दोस्त दोस्तन खां धार थींदा। पर अॻिते इल्लल मुत्तक़ीन जेके मुत्तकी ऐं परहेज़गार बाना हूंदा से पंहिंजे दोस्तन ऐं मुरीदन खे ॻोल्हींदा वतंदा। सभई जो सुभान अल्लाह। याने दोस्त जेके बेज़ार थींदा उहे दुनिया वारा बेज़ार थींदा। केर बेज़ार थींदा चओ बाबा? ॾाढे हेॾो वारा औलाद पासे ॻाल्हायो। केर बेज़ार थींदा? सभई हथ मथे खणी ॻाल्हायो। केर बेज़ार थींदा? दुनिया वारा। अल्लाह ताला फरमाए अल अखिल्ला यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्व ये दुनिया जा दोस्त तव्हां खां बाग़ी बेज़ार थी पवंदा। पर इल्लल मुत्तक़ीन बाक़ी जेके न मुत्तकी परहेज़गार वली बाना हूंदा उहे वली पंहिंजे मुरीदन खे ॻोल्हींदा वतंदा। अॼु तव्हां यारहीं कई आहे अब्दुल कादिर जीलानी जी।
जे करे जो अल्लाह खां जरी माफ़ी घुरबी आ त रब करीम सभई गुनाह बख्शे छॾींदो आ। इन्नहु हुवल गफूरुर रहीम। इन्हीअ जे करे जो अल्लाह जी ज़ात बाबरकात गफूर याने माफ़ करण वारो, रहीम माना रहम करण वारो भी आहे। मौलवी साहब खे ईअं चवण खपे, हा अदा 99 खून क्या थी न, परवाह न कर वे अल्लाह से को माफ़ी घुर माफ़ कंदी। पर मौलवी साहब खे भी कयो कुटिया तो चेस्तड़े खबीस 99 खून करे वरी हाणे माफ़ी ला हलियो। 99 खून क्या थी सो खुदा तो के बख्शी दो उसी मुझे कमरे में। वो खूनी तो हुयो न चिमोल साहब 99 खून कोन बख्शींदो च न चिमला जे 99 न बख्शींदो तो 100 भी कोन बख्शींदो। माशाअल्लाह करे मौलवी साहब के पूरो के कि हाणे 100 तो पूरो थियो जे 99 न बख्शई तो 100 भी उते हुजे। भला जे के 99 बख्शई तो पो जो 100 वारो भी बख्शे छॾींदो। सुभान अल्लाह चओ त अॻिते हलूं ज़ोर सां। जमल मुंहिंजा दोस्त थी 100 खून करे ॿाहिरि निकितो आ। हिकिड़ो साम्हूं तव्हां जहिड़ो माण्हू गॾिजी वियो, ॾिठई तलवार खे ताज़ी ताज़ी रत लॻी पई आ। पुछई सदा ॾे ख़बर काॾे वेहे। चई वयोसि मौलवी साहब खां मसइलो पुछण। मौलवी साहब मूंखे अढंगी वर्दी ॾिनी, दड़का ॾिना ऐं मूंखे चई त अल्लाह सही 99 खून कोन बख्शींदो आ। त जे करे मूं दिल में चयो जे करे 99 न बख्शींदो त 100 बि हुन सां गॾु। सो मौलवीअ खे ढेर कयूं, 100 पूरो कयूं, वञा थो पियो। हुन चयोसि यार तो त ग़लति कयो, आलिम माण्हू उनखे तू 100 ते इते वञी पूरो करे छॾी कि बस बस मूंखे कावड़ अची वई। हुन मूंसां सुहिणो न ॻाल्हायो, सुठो ॻाल्हाए हा त मां जेकर हुनखे कोन मारिया हा। उन शख़्स चयोसि मां ॾस ॼाए। चई हा। चई फलाणे ॻोठ में हिकिड़ो अल्लाह जो वली वेठो आ। इहा सुभान अल्लाह कम जी न आहे। वलियन के मञण वारा जोर सां सुभान अल्लाह। फलाणे ॻोठ में अल्लाह जो वली थो रही, उन खुदा जे वली वटि वञो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे वलियन वटि जेको वेंदो आ उन जे लाइ अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे मेहरबानी जो दरवाज़ो खोलींदो आ। उन्हीं खुदा जे वली खां वञी पुछ, उन जी सोबत में रहो, वो तो के एड़ो ॾस ॾसींदो जो इंशाअल्लाह ताला तुंहिंजा ये 100 गुनाह क़त्ल वारा भी बख्शजी वेंदा। ओ कातिल रवानो थियो, कहॾे रवानो थियो? चो अल्लाह जे वली ॾे। चओ चओ